الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين سيدنا ونبينا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم وخطابه العظيم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وما أرسلناك إلا رحمة للعالمين. آمنت بالله صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم الأمين، ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمین. بندے پروردگارم امت احمد نبی صلی اللہ علیہ وآلہ وسلم، دوست دار چار یارم تابع اولاد علی، مذہب حنفی دارم ملت حضرت خلیل، زیر سایہ غوث اعظم خاک پائے ہر ولی. جانی آیو جوئے میں تھیا قلب قرار، وہلو وچائی ویو کرے غم گزار، نظارو نروار پری پسایو پاہیں جو، پری پسایو پاہیں جو، نظارو ناگاہ لتھو کٹو قلوبتاں تھی وروں ہڑواہ، امیدوں ارواح پری پسندے پنیوں. قال اللہ تبارک وتعالی فی شان حبیبہ: ان اللہ وملائکتہ یصلون علی النبی یا ایہا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما. اللہم صل علی سیدنا ونبینا ومولانا محمد وعلی آلہ واصحابہ اجمعین. مجھا نہایت واجب الاحترام والتکریم مقتدر علماء و حفاظ کرام، خصوصاً جامعہ راشدیہ جا معزز و محتشم اساتذہ گرامی اے کثیر تعداد میں تشریف فرما عزت ایمان واری پیاری جماعت سگوری، عزیز دوست مسلمان بھائی رو، السلام علیکم ورحمت اللہ وبرکاتہ. عزیزان محترم، اجو کی ہی ہے بابرکت محفل جیکا امام العارفین حضرت سید محمد راشد روزے دھنی
रज़ी अल्लाह ताला अन्हु जे नगरीअ में हिन लखें आशिकनि जे दिलनि जी धड़कन इन मुबारक शहर में हीअ महफ़िल मुबारक जेका मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जी निस्बत सां ऐं हुज़ूर सैयदना गौसे आज़म अब्दुल कादिर जीलानी अल बगदादी अल हसनी अल हुसैनी रज़ी अल्लाह ताला अन्हु व अर्दाह जे मुबारक ज़िक्र सां सजाई वई आहे। जिन दोस्तन बे कोशिश कई हीअ सुहिणी महफ़िल सजाई, असां तव्हां सभिनी खे गॾु कयो हिन जाइ ते त गॾिजी वेही करे ही भलारो ज़िक्र ॿुधूं। उन्हनि सभिनी खे दिल जे गहरायुनि सां मुबारकबाद पेश करियूं था ऐं दुआ कयूं था त उहे मेहरबान जिन हीअ मुबारक दावत ॾिनी ऐं जेके बि असां सभई हिन पाक ज़िक्र ॿुधण जे लाइ हाज़िर थिया आहियूं, शाल रब करीम सभिनी जा ॿई जहान मोचारा फरमाए। ऐं इहा बि दुआ कयो त जेके बि ज़िक्र जूं ॻाल्हियूं असां नसीहत भरियूं ॿुधूं या इन मुंहिंजे तकरीर जे दौरान का नसीहत जी ॻाल्हि थी वञे त शाल रब करीम मूं गुनहगार खे अवां सभिनी खे उन जे मथां अमल जी सुहिणी तौफ़ीक़ अता फरमाए। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो, मूंखां अॻु में उस्तादुल उलमा हज़रत साईं अल्लामा मुफ्ती मुनीर अहमद यमनी सिकंदरी साहिब सोने गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मुबारक ज़िक्र सां ऐं काफ़ी उहे ज़रूरी ॻाल्हियूं कयूं जेके असां अहले सुन्नत व जमायत जे लाइ ज़रूरी आहिनि त के ख़राफ़ात के अजायूं सजायूं ॻाल्हियूं असां पंहिंजे जमायत जे अंदरि या ईअं जेकॾहिं अणॼाणाईअ में के अणवाक़िफ़ के ॻाल्हियूं कनि था त उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जी रोकथाम कजे त जीअं केर बि बदअक़ीदा माण्हू अहले सुन्नत व जमायत जे अक़ीदे जे मथां का आंगुर न खणे। इन जे करे त इहे जेके बि फज़ूलियात आहिनि, जेके ख़राफ़ात आहिनि, अहले सुन्नत व जमायत सां इन्हनि ॻाल्हियुनि जो को बि ताल्लुक़ नाहे। सुभान अल्लाह चओ ज़ोर सां। अहले सुन्नत व जमात उहा हक़ वारी जमायत आहे जेको अक़ीदो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात वटां मिलियो। सहाबा किराम अलैहिमुर रिदवान जे ज़िंदगीअ में उहे ॻाल्हियूं असांखे मालूम थियनि थियूं, नज़र अचनि थियूं ऐं उन खां बाद में ताबईन तबा ताबईन जेके बि भलारा समय सालन में आलिम बुज़ुर्ग मुहद्दिस दरवेश जेके बि गुज़रिया आहिनि, अल्लाह जा कामिल वली थी गुज़रिया आहिनि जेके, उहे सभई ॻाल्हियूं उन्हनि जे ज़िंदगियुनि में नज़र अचनि थियूं ऐं यकीन थी वञे थो त मसलके हक़ अहले सुन्नत व जमायत हक़ वारो ई मज़हब आहे। चओ सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो, त साईं उहे ज़रूरी ॻाल्हियूं उन्हनि जी निशानदेही करे असां तव्हांखे वाज़िह फरमाए रहियो हुयो त यकीनन 11 शरीफ़ जी मुनासिबत सां गुफ्तगू थी ऐं मूंखे असांजे मुहसिन प्यारे भाउ साईं मुफ्ती अली अकबर सिकंदरी साहिब इहा ई ॻाल्हि कई त हाणे साईं 11 ते ॻाल्हायो आहे त तव्हांखे तक़रीबन 12 ते ॻाल्हाइणो आहे। समझो था। अल्हम्दुलिल्लाह मुबारक महीनो 12 जो खैरन शरीफ़न सां पूरो थियो, सभिनी रौनकुनि सां बहारुनि सां अवां सभिनी ज़िक्र इहो मुबारक ॿुधो हूंदो ऐं 11 शरीफ़ वारो महीनो मुबारक हली रहियो आहे। इश्क ऐं मुहब्बत आहे ज़िक्र ॿुधण जे लाइ त इहे 11 12 सभई असांजे लाइ बहारूं ई बहारूं आहिनि।
ये न सही जॾहिं बि आशिक़ चाहे मुस्तफ़ा करीम जो उम्मती जॾहिं बि चाहे मदीने वारे जे ज़िक्र जी महफ़िल मुनाक़िद करे कंहिं महीने जे क़ैद बंद खां सवाइ को ॾींहुं मुक़ररु करण खां सवाइ जॾहिं बि चाहे हबीब करीम जो ज़िक्र करे सघूं था। इन जे लाइ को महीननि जो क़ैद ज़रूरी आहे ई कोन को। हबीब जा प्यारा उम्मतीयो ऐं हूअं बि फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे जो रबीउल अव्वल वियो रबीए सानी हली रहियो आहे, यानी पहिरीं बहार पुॼाणीअ ते पुहती वरी ॿी बहार हली रही आहे। क़ुरान करीम जी आयत मुबारका इन ये मुनासिबत सां मूं तिलावत कई त जीअं चंद ॻाल्हियूं मदीने वारे मीर जे मुहबत जूं अर्ज़ करे सघां। दुआ कयो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूं गुनहगार खे हक़ ऐं सच चवण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हाणे सभई जीअं मुहबत ज़ौक़ शौक़ सां कसीर तादाद में वेठा आहियो, यकीनन काफ़ी इंतिहाई प्यारा मुहतरम जीअ में जायूं ॾियण वारा हिते मुहसिन मौजूद आहिनि। मां सभिनी जे उन्हीअ तशरीफ़ आवरीअ खे क़द्र जी निगाह सां ॾिसां थो। शाल रब करीम सभिनी जी हाज़िरी क़बूल फ़रमाए। हाणे सभई मुहबत ज़ौक़ ऐं शौक़ सां झूमी करे सलाह शरीफ़ मुहबत सां पढ़ायो त मां अर्ज़ कयां। सभई बुलंद आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। आवाज़ अञा मोहब्बत सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। चो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बबरकात कलामे मुक़द्दस में इरशाद फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। रब करीम जी ज़ात बबरकात इरशाद फरमायो ऐ सोहना हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोखे सभिनी जहानन जे लाइ सरापा रहमत ई रहमत बनाए मोकिलियो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो, अल्लाह ताला जी ज़ात बबरकात हिन आयत मुबारका में अजीब अंदाज़े बयान इख्तियार फरमायो आहे। इरसाल के फ़क़त रहमत में ही मुनहसर फरमाए करे दुनिया जहान के बुधाए छॾियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तशरीफ़ आवरी कंहिंखे बि दुनिया जहान वारे के कंहिंखे तकलीफ़ ॾियण जे लाइ न, पर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तशरीफ़ आवरी जो थी आहे त पूरी कायनात इहो यकीन करे समझी वठे त हबीब करीम जी ज़ात तव्हां जे लाइ रब करीम जी रहमत आहे। हबीब करीम आया या अल्लाह ताला जी ज़ात बबरकात जी पूरी मखलूक जे मथां रहमत आहे। हूअ बि आलमीन जो लफ़्ज़ आयल आहे। आलिम सगोरा माशाअल्लाह उस्ताद ऐं वॾे तादाद में जामिया राशिदिया जा शागिर्द हिते मौजूद हूंदा, उहे त सम्झनि था, पर आऊं आम मुसलमाननि सां ॻाल्हाए करे उन्हनि जे लाइ बि का ॻाल्हि ज़रूरी आहे सम्झण जी, त उहो तरीक़ो इख्तियार फरमा कयां। महबूब जा प्यारा उम्मतीयो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामीअ खे अल्लाह ताला सभिनी जहानन लाइ रहमत बनाए मोकिलियो। लफ्ज़ ते आलमीन जो यानी समूरा जहान, हर शइ जो जहान अलॻि आहे।
इंसानन जो जहान जुदा है, जिन्नन जो अलग जहान आहे, मलाइकन जो जहान आहे, जेके पखी पखण आहिनि, हैवान आहिनि, जीत जीवड़ा आहिनि, अलाए केतिरियूं हज़ारे मखलूकात रब करीम जी ज़ात बाबरकात पैदा फरमायूं। इन्हनि सभिनी जो जेको जहान आहे, आम तरह सां असां तव्हां त ईअं चवंदा आहियूं, शाल रब करीम असांजा ॿई जहान बहितर फरमाए। उन मां मुराद कहिड़ा जहान हूंदा आहिनि? उन मां मुराद हिकिड़ो दुनिया वारो जहान आहे, ॿियो आख़िरत वारो जहान आहे। पर हिन जाइ ते इहे जहान मुराद न आहिनि। रब करीम जी ज़ात बाबरकात पूरी काइनात में अल्लाह जी ज़ात खां सवाइ जो कुछ भी दुनिया जहान में आहे, उहे सभई हिन जाइ ते आलम मुराद आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात समूरे जहानन जे लाइ जियां रब करीम पंहिंजी ज़ात लाइ इरशाद फरमायो त समूरी तारीफ़ अल्लाह जे लाइ जेको सभिनी जहानन जो रब आहे। रब्बुल आलमीन जो जीअं लफ़्ज़ आहे, जिन आलमीन जो रब करीम रब आहे, मुस्तफ़ा करीम उन्ही आलमीन जे लाइ रहमत ई रहमत आहे। हबीब जा आशिक़ो, मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी सभिनी जहानन जे लाइ रहमत आहे। काज़ी बेज़ावी अलैहि रहम ज़िक्र फरमायो आहे, आलम में त हर उहा शइ जैसां अल्लाह जी ज़ात के सुञाणे सघिजे, उहा शइ आलम। समझो था? कंहिं भी शइ ते नज़र कंदो, गौर कंदो, उहा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे मथां चिट्टो दलील ऐं चिट्टी निशानी आहे। जंहिं भी शइ ते गौर कंदो, मिसाल जी ॻाल्हि, जेकॾहिं आसमाननि ते केरु गौर करे, कॾहिं बि इहो फ़िक्र ज़रूरी आहे। हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिए पंहिंजी जमायत के ज़िक्र जी तलक़ीन कई आहे, इएं तमाम घणे तादाद में हज़रत मुर्शिद मुरब्बीअ जा उहे फरमान बि आहिनि जिन सां पाण जमायत के फ़िक्र करण जो बि हुकुम फरमायो अथनि। क़ुरान करीम में घणो आयल आहे, बार बार ज़िक्र थियल आहे, अफला ततफ़क्करून, फ़िक्र छो नथा कयो, गौर छो नथा कयो अल्लाह जे निशानियुनि ते? हबीब जा प्यारा उम्मतीयो, केतिरा ई अहिड़ा भलारा जेके बि कंहिं बि शइ ॾे नज़र कंदा, उन ते गौर कंदा त समझी वेंदा त जेकॾहिं एॾी अज़मत वारी ज़ात का शइ आहे त ज़रूर जेका शइ इन्हीअ खे पैदा कंदड़ आहे, उहा का अज़ीम ज़ात। सुभान अल्लाह चओ ज़ोर सां। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो, इन्ही जे करे अर्ज़ कयमि त हर शइ जेका अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खां सवाइ आहे, उहे समूरियूं शयूं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे सुञाण ते चिट्टियूं निशानियूं आहिनि। जेकॾहिं केरु बि अकुलमंद हूंदो, कंहिं बि शइ ते वेही करे गौर ऐं फ़िक्र कंदो, मिसाल जी ॻाल्हि, जेकॾहिं केरु वेही करे सोचे ही आसमान जी जेका छत असां तव्हांजे मथां बीठी आहे, हज़ारे साल गुज़री विया, इन्हीअ खे को थंभ बि कोन्हे को, ऐं इन्हनि हज़ारनि सालनि में किथे को झोल, को झुकाव बि कोन आयो आहे। ईअं ई औज मौज सां हमेशह इहा छत सुहिणी बीठी आहे। अलाए केतिरा ज़माना गुज़री विया आहिनि, कॾहिं बि इन्हीअ में को झोल कोन आयो आहे। इन्हीअ जो मतिलबु आहे त ज़रूर इन्हीअ खे कंहिं अज़ीमुल मर्तबत ज़ात पैदा फरमायो आहे। एॾी ताक़तवर ज़ात आहे जंहिं इन्हीअ खे बनायो आहे, अॼु बि उहो रब करीम उन्हीअ जो मुहाफ़िज़ आहे। आसमान ते गौर कजे
तो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो दलील मिली वेंदो। ज़मीन ते जेकॾहिं वेही करे गौर कजे, एडी वसी अरीज़ हीअ ज़मीन, ही सोहणो फर्श रब करीम जेको विछायो आहे, इन जे मथां जबलनि जूं मज़बूत मेखियूं लॻायूं आहिनि। हबीब जा आशिको, अञा जेकॾहिं वेही करे गौर कजे त इन ज़मीन में अनाज, मेवा, फल, फ्रूट, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं रब करीम जेके खज़ाना ज़मीन में रखिया। पेट्रोल आहे, डीज़ल आहे, गैस जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। अंदाज़ो त लॻायो त रब करीम छा छा न असांजे लाइ ज़मीन में रखियो आहे। इन ई ज़मीन में मेवा खुटनि, उन्हनि जा रंग मुख़्तलिफ़ आहिनि, ज़ाइक़ा मुख़्तलिफ़ आहिनि। को ॾिसंदो अहिड़ो त मिठो आहे जो मिस्रीअ जी जाइ कान्हे का। वरी इन ई ज़मीन मां साॻी जाइ ते जेकॾहिं ॿियो को मेवो फुटे, उहो वरी अहिड़ो खटो हूंदो। लीमू आहे, इन ते गौर कयो। हबीब जा प्यारा उम्मतीयो, इन्हनि सभिनी शयुनि ते जेकॾहिं वेही करे गौर कजे त ख़बर पवंदी त इन्हनि खे पैदा करण वारी का ज़ात आली शान आहे। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बचड़ो हज़रत रोज़े धनी रज़ियल्लाहु ताला अन्हु पाण नंढी नंढी शइ खे ॾिसी करे बि उन ते गौर जो कंदा हुया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे लाइ उन मां दलील वठंदा हुया। हिकिड़े भेरे छा थियो जो हिकिड़ो फ़कीर, हिकिड़ो शख़्स आहे, वॾे आली शान रोबताब सां घोड़े ते सवार थी करे अची रहियो आहे। आली शान उन खे उम्दो लिबास पातल आहे, वॾी ईअं तुरे सां आली शान दस्तार ॿधल आहे, वॾे जलाल सां अची रहियो आहे। हज़रत रोज़े धनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जीअं जो उन ते नज़र कई, उन वक़्त में ई अखियुनि मां ॻोढ़ा अची विया आहिनि। पाण फरमायूं त सुभान अल्लाह, जेकॾहिं मख़लूक में एतिरो जलाल आहे त ख़ालिक़े अकबर जो जलाल छा हूंदो। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह।